नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आओ है सहरा सुमरो ऐं मां आहियां फराशा। सब खबरी की नज़र हेडलाइन ते। कोहाट में दहशतगर्दनि जो पुलिस मथां हमलो, डीएसपी समेत 7 ॼणा शहीद। शकरदुरा रोड ते पुलिस मोबाइल मथां दहशतगर्दनि जी फायरिंग, डीएसपी वाहिद महमूद समेत 6 अहलकार शहीद, 3 अहलकार ज़ख़्मी। हिकु वाटहड़ू शख़्स बि मारिजी वियो। डीपीओ कोहाट जो चवणु आहे त दहशतगर्दनि हमले बाद पुलिस मोबाइल खे बाहि ॾेई छॾी। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां पुलिस मथां ख़ारजनि जे हमले जी मज़म्मत। मोहसिन नक़वी चयो आहे त शहीद अहलकारनि जे लासवार क़ुर्बानियुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। बानी पीटीआई जी अखि जो ॿीहर इस्लामाबाद जे पम्स इस्पताल में मुआइनो। अॻूणे वज़ीर आज़म खे राति जो देर सां अडयाला जेल खां इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पम्स इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त बानी पीटीआई खे अखि जे इलाज जे फॉलोअप लाइ इस्पताल आंदो वियो हुयो। बानी पीटीआई खे इंजेक्शन जो ॿियो डोज़ लॻायो वियो। इस्पताल इंतज़ामिया जो वधीक चवणु आहे त इलाज जे प्रोसीजर लाइ बानी पीटीआई जी रज़ामंदी हासिल कई वई। प्रोसीजर खां अॻु माहिर डॉक्टरनि जे बोर्ड संदसि मुआइनो कयो। बानी पीटीआई खे ज़रूरी हिदायतुनि ऐं दस्तावेज़नि सां गॾु डिस्चार्ज कयो वियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त सियासी इख़्तिलाफ़नि खे नफ़रत में तब्दील न करणु घुरिजे। सियासी लीडर खे क़ैद में रखणु मुनासिब नाहे। सियासत में बहितरीअ लाइ सभिनी खे गॾु विहणो पवंदो। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर ख़ान वधीक चयो आहे त बानी पीटीआई जे तिबी मुआइने खां पोइ इतला ॾिनो वियो। ॿुधायो वियो त बानी पीटीआई खे इंजेक्शन लॻाई वई आहे। हुन जी सिहत बहितर आहे। पार्टीअ जो मुतालबो इहो आहे त जेको घर भातियुनि जो मुतालबो आहे, बानी पीटीआई खे शफ़ा इंटरनेशनल इस्पताल मुंतक़िल कयो वञे। T20 वर्ल्ड कप जे सुपर 8 मरहले में पाकिस्तान ॿियो मैच अॼु इंग्लैंड सां खेॾंदो। श्रीलंका जे पालीकले ग्राउंड ते ॿई टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। मैच पाकिस्तान वक़्त मूजिबि शाम जो 6:30 वॻे शुरू थींदो। क़ौमी टीम में 1 खां 2 तब्दीलियुनि जो इम्कान। हतमी फ़ैसिलो टास वक़्तु थींदो। सिंध काबीना रमज़ान दौरान आम वापे जे शयुनि जे अघनि ते ज़ाब्ते जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो इजलास। अघनि ते ज़ाब्ते लाइ डीसीज़ ऐं एसीज़ खे मैजिस्ट्रेट जा इख़्तियार ॾियण जो फ़ैसिलो। कराची जे रोडनि जी मरम्मत ऐं बहालीअ लाइ 8 अरब 25 करोड़ रुपया जारी। हैदराबाद म्यूनिसिपल कारपोरेशन लाइ 5 अरब 20 करोड़ रुपयनि जी ग्रांट मंज़ूर। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त आम वापे जे शयुनि जे अघनि ते ज़ाब्तो आणण लाइ समूरा घुर्बल क़दम खंया वञनि। रमज़ान दौरान वधीक अघ वठंदड़ मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि। घोटकी जे रावंती कच्छे में पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन जारी। बदनाम धाड़ियल राहिब शर समेत ॿियनि ॾोहारियुनि हथियार फिटा करे पाण खे कानून हवाले करे छॾियो। हथियार फिटा कंदड़नि धाड़ियलनि में ज़हूर शर, मिली शर, मोरियो शर ऐं नादिर शर बि शामिल। पुलिस अमलदारनि जो चवणु आहे त कच्छे वारे इलाइक़े में अमन अमान जी सूरतहाल बहितर थियण ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। ॾोहारी हथियार फिटा करे पाण खे कानून हवाले कनि। सिंध बार काउंसिल गवर्नर सिंध खे हटाइण जो मुतालबो करे छॾियो। सिंध बार काउंसिल जो चवणु आहे त गवर्नर सिंध कामरान ट्रेसूरी सियासी सरगर्मियुनि में मुलविस आहे। आइन जी भञकड़ीअ ते गवर्नर सिंध खे उहिदे तां हटायो वञे। गवर्नर सिंध जे तकरारी बयान ख़िलाफ़ मलीर, दादू ऐं ठटे में वकीलनि पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट। ठटे वेझो आयल टैंकर ऐं मज़दा विच में टक्कर, 2 नौजवान फौत, 2 ज़ख़्मी। पठान कॉलोनीअ वटि सिजावल रोड ते तेज़ रफ़्तारीअ सबबि हादसो। कराची वासे तनवीर डोगर ऐं टडो भागो वासे सालिह मोहम्मद लोहार फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। 2 पाड़ा मरी विया। चौपाए माल जा वापारी टंडे भागे खां मज़दा में जानवर खणी कराची वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। बडाणी वेझो गोला बिरादरी जे धुरियुनि में जहिड़ो नौजवान गोलियूं लॻण सबबि क़तल। ॻोठ तेरो ख़ान गोलो जे धुरियुनि में ज़मीन जी मालिकीअ तां हलंदड़ पुराणो तकरार भड़की उथियो। फायरिंग में 22 वरनि जो चाकिर हुसैन गोलो मौक़े ते मारिजी वियो। वाक़िए बाद धुरियुनि में छिक ताण। धुरियुनि में हलंदड़ तकरार तां अॻ में बि 2 ॼणा क़तल थी चुका हुआ।